नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त कुंडराणी बिरादरी जे मौज़ूद शख्सियतन मीटिंग कोठाई है, जंहिंमें एसएसपी जेकमाबाद ऐं एसएचओ ठुल जेके कुंडराणी बिरादरी जे 6 बेगुनाह माण्हुनि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे। हिननि जी आज़ादी जे लाइ जानवर जेके बि बुख ऐं उञ ते मरी रहिया आहिनि, हुननि खे आज़ाद करणु। हिननि कठ घुराए कठ में मौजूद कुंडराणी बिरादरी जे ऑल पाकिस्तान कुंडराणी बिरादरी जे अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त एएसआई अब्दुल रज़ाक गोले जे खून सां इंसाफ़ करे असल मुजरिम खे बांदी बणायो वञे, जेके बेगुनाह कुंडराणी बिरादरी जे माण्हुनि में अल्लाह बख्श, इलाही बख्श, करमल्ला, गुलाम यासीन, मोहम्मद मुकीम ऐं पीरल क़ंडराणी खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। जानवर में मेहूं, बकरियूं, गऊं ऐं ॿिया जानवर जेके बुख मरी रहिया आहिनि, हिननि खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।